अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्यारा दोस्तों, स्टूडेंट इज्जतमंद उस्तादन, गवर्नमेंट हाई सेकेंडरी स्कूल मौलवी शाहबुद्दीन नूरी की टारगे स्टूडेंट एजुकेशन सेमिनार 2022 जूं सभु टेटी वीडियो तव्हांजी मोहब्बत ऐं सपोर्ट जे करे मुकमल अपलोड थी चुकियूं आहिनि। दिलि जी गहराईअ सां तव्हां सभिनी जो थोरो 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 न तमामु घणो शुक्रियो अदा करियां थो। तव्हांजे कमेंट, लाइक ऐं शेयर जे करे असांजी स्कूल जी आवाज़ घर घर पहुतो आहे। इंशाअल्लाह कुझु ॾींहंनि में असां स्टूडेंट एजुकेशन सेमिनार 2023 केतिरनि लम्हा मौलाना अब्दुर्रहमान नूरी साहिब जो ख़िताब, उस्तादनि जूं तकरीरूं ऐं शागिर्दनि जी परफॉर्मेंस वारे वीडियो बि तव्हां सां शेयर कंदासीं। चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन दबायो त जीअं 2023 जो पहिरियों प्रोग्राम तव्हां सभ खां पहिरीं ॾिसी सघो। हिकु दफ़ो वरी तव्हां सभिनी जो थोरो न तमामु घणो महिरबानी। अल्लाह हाफ़िज़। पाकिस्तान ज़िंदाबाद।